أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. خلق الإنسان من صلصال كالفخار وخلق الجن من مارج من نار. فبأي آلاء ربكما تكذبان؟ رب المشرقين ورب المغربين، فبأي آلاء ربكما تكذبان؟ مرج البحرين يلتقيان، بينهما برزخ لا يبغيان. فبأي آلاء ربكما تكذبان؟ صدق الله العظيم. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। शुरू पाक परवरदिगार जे नाम सां जेको निहायत मेहरबान आहे ऐं रहीम आहे। नाज़रीन, सिंध टीवी पारां सिधे रेत हलंदड़ ही प्रोग्राम सलाम रमज़ान तव्हांजे अॻियां पेश करे रही आहियां मां बाक़ पीरज़ादा। भलीकार कयां पई तव्हांखे। ऐं हिन प्रोग्राम में असां तव्हांखे ख़बर आहे त इफ़्तारीअ ताईं तव्हां सां गॾु हूंदा आहियूं। इफ़्तार ट्रांसमिशन जेका आहे इहा ख़ुसूसी नशरियात सिर्फ़ु इन करे आहे त दीन जे हवाले सां जेको हीउ ख़ूबसूरत असांजो महीनो थो हले, जेको बरकतुनि वारो महीनो आहे, इन में जेॾो थी सघे त असां दीनी इस्लाह करे सघूं, पंहिंजनि ॾिसंदड़नि जी बि ऐं पंहिंजी बि। सो इन हवाले सां ही प्रोग्राम आहे। ऐं हिन प्रोग्राम में मुख़्तलिफ़ नात ख़्वां ईंदा आहिनि, उलमा कराम ईंदा आहिनि, उन्हनि सां असां ॻाल्हियूं कंदा आहियूं, कचहरी कंदा आहियूं। ऐं उहे वाक़िया उन्हनि हदीसुनि जो ज़िक्र हूंदो आहे, उन्हनि वाक़ियनि जो ज़िक्र हूंदो आहे जेके असांजे अनबिया कराम जी ज़िंदगीअ सां वाबस्ता आहिनि ऐं उन्हनि मां जेके सबक़ असांखे मिलनि था उन्हनि ते ॻाल्हाइबो आहे। नाज़रीन, इहा बहितरीन नशरियात जेका आहे इहा स्पॉन्सर आहे, इन जो तावन आहे करशे जामे शीरी वारनि जो। उनजे तावन सां ई तव्हांजे अॻियां पेश कई वेंदी आहे। करशे जामे शीरी वारनि जो चवणु आहे त 100% गुलाब ऐं संदल जे ख़ालिस अर्कनि सां तयारु शुदा इहो शरबत आहे जेको बहितरीनु आहे ऐं हर दिलि अज़ीज़ आहे। इन जो लाइट रिफ्रेशिंग फ्लेवर्स जेके आहिनि उहे ॾाढा बहितरीनु आहिनि ऐं उन हर इफ़्तारी ऐं सहरीअ जी ज़ीनत बणिजंदड़ हीअ जेको शरबत आहे इहो हर मौसम में हर उमिरि जे माण्हूअ खे उनखे जेको आहे उहो पसंदि कंदो आहे इन शइ खे, ऐं जेको पीतो वेंदो आहे ऐं इन शइ खे जेको आहे ॾाढो यूज़ कयो वेंदो आहे। छो त इफ़्तारियुनि में जॾहिं बि ज़ाहिर आहे तव्हां जॾहिं खाईंदा आहियो एसिडिटीअ वारी थी पवंदी आहे, जॾहिं तरियल शयूं खाईंदा आहियो त पोइ वरी खीर जे गिलास में करशे जामे शीरी पियो या वरी उनजो बहितरीनु हिकिड़ो फ्लेवर आहे इलायचीअ जो,
उहो इलायची फ्लेवर बि अगरि तव्हां खीर जे गिलास में विझी पीअंदा त ॾाढो तव्हांखे सुठो अहसासु थींदो ऐं जेको आहे तव्हांजी जेका तबियत सुठी रहंदी आहे। ऐं इन सां गॾु असांजे प्रोग्राम खे जेको ताउन कयो आहे से आहिनि पीक फ्रीन्स जा सुपर बिस्किट्स। उन्हनि जो चवणु आहे द ओरिजिनल सुपर द नेशन्स फेवरेट। बहितरीनु इन्हनि जा बिस्किट आहिनि ऐं ॿारनि खे ऐं वॾनि खे सभिनी खे ॾाढो जेको आहे पसंदि इन्हनि खे कंदा आहिनि ऐं चांहि सां गॾु इन जो ॾाढो बहितरीनु इनखे जेको आहे इंजॉय कयो वेंदो आहे। उन सां गॾु गॾु पीक फ्रीन्स सुपर सॉफ्ट बेक्स द क्लासिक चॉकलेट केक्स जेके आहिनि उन्हनि बि असांखे स्पॉन्सर कयो आहे। इन्हनि जा केक बि ॾाढा सुठा आहिनि, फ्लेवर्ड आहिनि ऐं सॉफ्ट आहिनि ऐं लाइट आहिनि। सो ॾाढो इन्हनि जो बहितरीनु फ्लेवर हूंदो आहे। इनखे बि ज़रूरु तव्हां जेको आहे ट्राई कजो, छो त हर माण्हूअ जी हर ॿार जी जेका आहे उहा फस्ट चॉइस आहे सुपर बिस्किट्स। उन सां गॾु असांजे प्रोग्राम में हिकिड़ो अॼु असां ख़ासि सेगमेंट कंदासीं। जीअं त हिकिड़ो ॿियो अशरो आहे, ख़ैर असां अॼु 15हों रोज़ो आहे ऐं असां ॿिए अशरे में दाख़िल थी चुका आहियूं। सो बहितरीनु जेको असां वटि नात ख़्वां ईंदियूं आहिनि त नात ख़्वां जे हवाले सां जॾहिं असां उन्हनि जो ॿुधंदासीं त अॼु जे प्रोग्राम में असां हिकिड़ी ख़ासि एलिमेंट कंदासीं त उन्हनि जो थोरो हल्को फुल्को कॉम्पिटिशन थी वेंदो ऐं उन कॉम्पिटिशन में असांखे हबीब कुकिंग ऑयल वारनि जा गिफ्ट हूंदा जेके असां उन्हनि खे ॾींदासीं, जेके विनर्स हूंदा अॼु जे असांजे हिन ख़ासि प्रोग्राम में। ॿियो वरी असांजे प्रोग्राम खे जेके ताउन कंदा आहिनि से बहितरीनु ड्रेसिस जेके मां पाईंदी आहियां। अॼु बि मां जेके ड्रेस जंहिंजी पाती आहे ॾाढो सुठो ड्रेस आहे, उहो आहे साइरिज़ा टेक्सटाइल वारनि जो। साइरिज़ा टेक्सटाइल चवंदा इन्हनि जी जेका कॉन्टेक्ट डिटेल्स आहे उहा स्क्रीन ते तव्हांखे मिलंदी हूंदी, तव्हां उनखे कॉन्टेक्ट करे सघो था। बहितरीनु इन्हनि जा कपिड़ा हूंदा आहिनि ऐं सुठी इन्हनि जी ड्रेसिंग हूंदी आहे। ईद अचण वारी आहे, उहे भेनरूं उहे माइरूं जेके ज़ाहिर ईद जी शॉपिंग कंदियूं ऐं उन्हनि खे जेको आहे सो ॿाहिरि वञण ऐं ट्रैफिक में रोडनि ते फासण खां उहे अवॉइड थियूं कनि, त बहितर आहे त तव्हां साइरिज़ा टेक्सटाइल जी हिन वेबसाइट ते विज़िट कयो जेका स्क्रीन ते नज़र ईंदी तव्हांखे, ऐं तव्हां ऑनलाइन इनखे जेको आहे ऑर्डर करे था सघो। ॿियो वरी असांजूं भेनरूं जेके आहिनि उहे वेट कंदियूं त जेको आहे अॼु किचन में असांखे छा थो मिले। ख़ासि हिकिड़ी किचन जी रेसिपी असांखे असांजा शेफ़ ॿुधाईंदा आहिनि जेके असां इफ़्तार में ट्राई कंदा आहियूं ऐं तव्हां उन शइ खे बि ट्राई कंदा आहियो, असां बि टेस्ट कंदा आहियूं ऐं तव्हांजो फीडबैक बि मिलंदो आहे असांखे, त उहो बि ॾाढो असांखे इंस्पायरिंग आहे, उत्साह ॾियारींदड़ हूंदो आहे। सो अॼु ॾिसूं था त कहिड़ी ख़ासि रेसिपी आहे जेके शेफ़ फैसल असांखे था ॿुधाइनि। अस्सलाम वालेकुम शेफ़, हाउ आर यू? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। कहिड़ी तबियत आहे तव्हांजी? अल्लाह जो शुक्र। 15हों रोज़ो? 15 रोज़ ख़बर ई न पई। माशाल्लाह। छा आहे अॼु कहिड़ी ख़ासि रेसिपी आहे? अॼु असां ठाहियूं पिया कड़छी जामे शीरी जी रेसिपी सां गॾु दूध दुलारी। ईद में भी तव्हांखे कमु ईंदो ऐं नंढा वॾा ॾींहं हूंदा आहिनि या को गेस्ट अचनि पिया त दूध दुलारी ठाहियो, हुनखे कड़छी जामे शीरी जो असां ॾींदासीं। टेस्ट ॾाढी ज़बरदस्त रेसिपी आहे। हिन लाइ असां 1 लीटर खीर खणंदासीं ऐं खीर हिते मां टेट्रा पैक यूज़ कयां पियो त एॾो बॉइल करण जी ज़रूरत न आहे। अगरि कचो खीर आहे त हुनखे चङी तरह काढ़े छॾिजो। जॾहिं खीर गरम थी वेंदो त 1 लीटर में असां विझंदासीं 8 खाइण जा चमचा खंडु। खंड जी जगह कंडेंस मिल्क बि तव्हां यूज़ करे सघो था। त जीअं हिते खीर असांजो स्पून मां खणी खीर असांजो जीअं हिते खंड में डिज़ोल्व थींदी त हिन में असां मिलाईंदासीं या त कस्टर्ड खणी वठो या कॉर्नफ्लोर खणी वठो। अगरि वाइट फ्लेवर ॾियणो आहे त कॉर्नफ्लोर 5 खाइण जा चमचा, अधु कप खां थोरो मथे खीर खणंदो, या पोइ तव्हां 5 खाइण जा चमचा कंहिं बि फ्लेवर में खणंदो कस्टर्ड पाउडर जी। त हिते असां वटि आहे कॉर्नफ्लोर, हे मां डिज़ोल्व करे रखियल पाणी में, ऐं हिन में असां विझंदासीं मलका फ्रूट जी सयूं। ज़बरदस्त। इन सयुनि जो फ्लेवर केॾो सुठो ईंदो आहे, खीर में सयूं ईंदियूं आहिनि ऐं मां सम्झंदी आहियां जेके मिठे खे घणो पसंदि करण वारा असांजा नाज़रीन आहिनि उन्हनि खे अॼु जी डिश असांजी ख़ासि वणंदी। सयुनि खे विझण जो तरीक़ो ॾिसी वठो तव्हां, त इन्हनि खे थोरो भनी विझणो आहे। भनी विझण खां बहितर हूंदो आहे कि ही पीसिस पोइ ईज़ी थींदा आहिनि। काफ़ी माण्हू साबित लंबा पीस विझंदा आहिनि, पोइ चमचे में जॾहिं ईंदो आहे न त पोइ किरंदो आहे, खाई नथा सघो। त हिन में 1 कप जे क़रीब असां विझंदासीं मलका फ्रूट जी सयूं। अच्छा, कलर्ड सयूं बि अचनि थियूं हुननि जो, उहो बि विझी सघो था ऐं बारीक वारी बि विझी सघो था। मां हिन में मोटी सयूं न पियो विझां, छाकाणि त हिन में फ्रूट्स जेली वग़ैरह हर शइ हिन में विझे पियो विझबी त हू पोइ वधीक ई ऑलरेडी कलरफुल थींदो असांजो जेको आहे। बस इनखे 3-4 मिनट असां हिन ते पचाईंदासीं, हे बस सॉफ्ट थी वेंदियूं। उन जे बाद असां हिन में विझंदासीं कॉर्नफ्लोर ऐं हिन दौरान मां हिन में विझां पियो केवड़ा वाटर। केवड़ा वाटर हर जगह मिली थो वञे, 1 खाइण जो चमचो। अगरि केवड़ा वाटर नथो मिले त केवड़ा एसेंस नंढी बोतल में मिलंदो, हुनजा फ्यू ड्रॉप्स विझो, छाकाणि त हू स्ट्रॉन्ग हूंदो आहे। अगरि वधीक विझी छॾियो पोइ तव्हांखे ईअं लॻंदो त अगरबत्ती जो फ्लेवर फील थींदो आहे, अतर टाइप जो। त हिन करे बसि हाणे हिन में सयूं 3-4 मिंटनि में ही मिक्स थी वेंदियूं। दैन असां हिन में विझंदासीं कॉर्नफ्लोर, ऐं कॉर्नफ्लोर मां 4 खां 5 खाइण जा चमचा खयों आहे, लेकिन हिकदमि सॼो न विझिजो। बाज़ दफ़ा छा थींदो आहे घटि विझिबो आहे
त उन में बि घाटो Mix थींदो कंदो वञिबो आहे न, हा, थोरो slightly थोरो थोरो style हिनखे तव्हां हलाईंदा कंदा वेंदो रहो, ऐं हिनखे चमच मिक्स थोरो कंदा वेंदो थोरो। जेतिरी हिनजी कंसिस्टेंसी तव्हांखे खपे घाटो करिणो आहे एतिरो तव्हांखे करिणो आहे इलाही हद खां वधीक घाटो न करिणो छोकी दूध दुलारी जेका उहा थोरी फ्लफी हुजणु खपे सॉफ्ट ठीकु। हुजणु खपे सुठी हूंदी आहे घणी घाटी कस्टर्ड वांगुरु न हूंदी आहे कस्टर्ड वांगुरु ॼमे न खाईंदा हूंदा हा असांजा नाज़रीन जेके आहिनि उन्हनि खे बसि हाणे चुल्हो हल्को कंदासीं ऐं हीअं असांजो तयारु थी वियो बस डन बसि डन थी वियो हिनखे कंदासीं थधो लेकिन टाइम एतिरो असां वटि हूंदो न आहे लिमिटेड हूंदो आहे त हिनखे असां थधे करण खां हिन में फ्रूट्स मिलाईंदासीं तव्हां मूंखे असां में टाइम लिमिटेड हूंदो आहे रमज़ान ट्रांसमिशन लाइव हले पई त हिन करे तव्हां हिनखे थधो कजो देन तव्हां हिन में फ्रूट्स विझंदा त पोइ हिन में करण खां पोइ फ्रूट्स हा छाकाणि त फ्रूट पोइ पाणी छॾी वेंदो आहे लेकिन मूंखे तव्हांखे ॾेखारणी आहे ही शइ त मां हिन करे हिन में फ्रूट्स विझां पियो जो बि फ्रूट तव्हांखे पसंदि हुजे पाणी वारो न हुजे फ्रूट चीकू आहे सेब आहे ऐं बनाना हिन में केला विधा आहिनि ॿ बसि फ्रूट विझी तव्हां हिनखे मिक्स कंदो हल्के हथ सां सीज़नल तव्हां जेके आहिनि उहे फ्रूट्स यूज़ करे था सघो हा हे फ्रूट हिन में मिक्स कया ई करशे जामी शीरी जी असां ठाहियूं पिया रेसिपी त ही बसि फ्रूट मिक्स थी वियो तव्हां हिनखे थधो करे विझंदो ठीकु आहे हिन जे बाद असां हिनखे कंदासीं डिश आउट उन खां पहिरीं असां विझंदासीं फ्रेश क्रीम जो हाफ पैक विझी छॾिजो टेट्रा पैक जेको मिलंदो आहे न त ही ॾाढी हिन में क्रीमी टेक्सचर अची वेंदो त हाफ पैक असां हिन में क्रीम मिलाई छॾी ऐं हिनखे चङी तरह मिक्स कंदासीं ऐं हाणे मूं वटि रेड जेली जो पैकेट पियो आहे उहो तव्हां विझंदो हुनजे पुठियां सॼो तरीक़ेकार लिखियलु हूंदो आहे जी ग्रीन ऐं रेड ॿ कलर आहिनि इन सां ॾाढो कलरफुल हिन जो नज़र ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे ऐं डिशेस जेके आहिनि उहे ईअं त ॾिठो वञे त माण्हू चवंदा आहिनि त टेस्ट हुन जो हिकिड़ो पंहिंजो हूंदो आहे पर टेस्ट जेसि ताईं माण्हू करे अॻु में त माण्हू ॾिसंदो आहे त का डिश पई आहे दस्तरखान ते ऐं उहा जॾहिं ख़ुदि सुठी कलरफुल लॻंदी आहे त दिलि में चवंदी आहे त माण्हू हिनखे खाए या ट्राई करे त ख़ूबसूरत नज़र अचण बि ॾाढो सुठो आहे त डिश में हर कलर जो गोल वारो हे जेको पियो जी ओके हिन खां कढणु आसानी थी वेंदी बसि हिनखे कढंदासीं हिनखे तव्हां थधो कंदो फ्रिज में रखी थधो करे पोइ तव्हां हिनखे सर्व कंदो तमामु बहितरीनु हे असांजी थींदी मथां असां टॉपिंग कंदासीं करशे जामी शीरी जो रेड ज़बरदस्त बहितरीनु करशे जामी शीरी जी टॉपिंग थींदी ऐं बहितरीनु हुन सां हुनजो फ्लेवर बि हुन में शामिलु थी वेंदो कलर बि शामिलु थी वेंदो ॾाढो सुठी असांजी स्वीट डिश आहे जेका ज़बरदस्त असांजी मिंटनि में तयारु थी वई टाइम ई न लॻो बिल्कुलु जल्दी तयारु थी वेंदी आहे फ़ौरन बसि 2-3 कलाक पहिरीं ठाहे रखंदो त हीअ की इफ़्तारी में या को दावत आहे या ईद अचे पई त पोइ तव्हां हिनखे ठाहे रखंदो मथां असां हिनखे टॉपिंग कंदासीं करशे जामी शीरी सां जामी शीरीअ जी टॉपिंग थी वेंदी जी हिनखे जेलीज़ बि ईंदियूं हा चमचे सां खोलंदा थोरो विझंदासीं टीस्पून खणिजो एकदमि डायरेक्ट न विझो हिनखे हल्को हल्को हीअं टॉपिंग करे हिनखे ओके वेरी गुड करशे जामी शीरी जो रेड कलर ग्रीन बि विझी सघो था इलायची वारो बि मां हिते रेड वारो इहो हाणे हिकिड़ो आर्ट आहे त तव्हां पंहिंजी डिश खे ख़ूबसूरत कीअं था बणायो हुनजी प्रेज़ेंटेशन कीअं था कयो प्रेज़ेंटेशन अहमियत रखे थी ॾाढी त असांजा शेफ बि जेके आहिनि उहे आर्टिस्ट माण्हू आहिनि तव्हां घटि ॻाल्हि न सम्झो सवलो न आहे डिश खे डेकोरेट करणु जेतिरो ॾिसण में सुठी लॻंदी खाइण में बि सुठी हुजणु खपे लेकिन फर्स्ट इम्प्रेशन इज़ द लास्ट इम्प्रेशन हूंदो आहे न त उहो ई बिल्कुलु हे जेलीस तव्हां में विझंदा वरी देन ग्रीन वारी हिकु ॻाढ़ी हिकु उहो तव्हां पंहिंजे हिसाब सां वेरिएशन जी प्रेज़ेंटेशन करे सघो था त मां पंहिंजे अंदाज़ सां में विझां पियो कलरफुल करे हिनखे ठाहींदो आख़िर में असां बादाम पिस्तो जेको तव्हां वटि अवेलेबल आहे काजू आहे जो बि शइ तव्हां विझणु चाहियो विझी सघो था ज़ाहिर आहे ड्राई फ्रूट जेके आहिनि उहे स्वीट डिशिस खे अञा बहितरीनु हुनजी जेका रिप्रेज़ेंटेशन थींदी आहे हुनजी जॾहिं बि तव्हां का बि स्वीट डिश ठाहियो त ड्राई फ्रूट जी जेका टॉपिंग हूंदी आहे उहा ॾाढी ज़रूरी आहे ऐं सुठो हुनजो हेल्दी बि हूंदो आहे ऐं सुठो इम्पैक्ट असांजी दूध दुलारी तयारु आहे छा जी बिल्कुलु तयारु थी वई ऐं हिनखे असां कैप हणी छॾंदासीं हीअ असांजी करशे जामी शीरी सां गॾु दूध दुलारी तयारु थी वई सेकेंड रेसिपी असांजो छा आहे आलू जो भुर्तो जेको असां ठाहींदासीं तलो कुकिंग ऑयल सां गॾु ज़बरदस्त बहितरीनु झटपट तयारु थियण वारियूं जल्दी असांजूं जेके रेसिपीज़ आहिनि से शेफ फैसल तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि उहे इन करे छो त हींअर ज़ाहिर आहे असां इफ़्तार ट्रांसमिशन में ईंदा आहियूं इफ़्तार ट्रांसमिशन में जेके असांजूं ॾिसंदड़ आहिनि भेनरूं आहिनि माइरूं आहिनि उहे चवंदियूं आहिनि त अॼु असां अहिड़ी कहिड़ी ख़ासि डिश ठाहियूं छो त ज़ाहिर आहे इहो रोज़ जो सिलसिलो आहे हर रोज़ छा ठाहिजे ऐं का न का नवाण हुजणु घुरिजे उहो सेम जेको आहे तव्हांजो दस्तरखान थो ठहे हुन में सेम डिशिस आहिनि त वरी थोरो बोरिंग थी वेंदो आहे त तलो कुकिंग ऑयल बहितरीनु आहे ऐं सिहत जे लाइ बि ॾाढो सुठो आहे ऐं हिन में जेको आहे सो विटामिन्स आहिनि ऐं ॾाढो इन जा सुठा इम्पैक्ट आहिनि विटामिन ए बि आहे हिन में ज़बरदस्त
अच्छा हिते भुर्तो कीअं ठाहींदो पटाटा खयां 1 पा 1.5 पा जेतिरो बि तव्हांखे बॉइल करे हुनखे मैश करे छॾिजो सफ़ा पेस्ट वांगुरु न कजो थोड़ा चंकी हुजणु खपनि ठीकु पीठल ॻाढ़ा मिर्च में वेंदव 1 चांहि जो चमचो हेठि 1 चांहि जो चमचो कुटियल ॻाढ़ा मिर्च 1 चांहि जो चमचो हिते कारा मिर्च आहिनि कुटियल 1 चांहि जो चमचो कसूरी मेथी थोरो विझो फ्लेवर ईंदो 1 चांहि जो चमचो ऐं लूण बि 1 चांहि जो चमचो साबित धाणा थोड़ा रोस्ट करे क्रश करे वठंदो उहो 1 खाइण जो चमचो ऐं ज़ीरो हल्को सो रोस्ट करे क्रश करे 1 चांहि जो चमचो ये सब मसाला मलका फूड्स जा आहिनि मलका फूड्स ज़बरदस्त मलका फूड्स जा मसाला आहिनि ऐं ॾाढा सुठा हूंदा आहिनि तव्हांजी रेसिपीज़ खे अञा सुठो हुननि जो फ्लेवर अची वेंदो आहे हिते असां खणंदासीं तलो कुकिंग ऑयल जी 4 खां 5 खाइण जा चमचा बस 4 खां 5 खाइण जा चमचा इलाही वधीक ऑयली भाॼी वांगुरु न ठाहिणो थोरो ड्राई फॉर्म में ठाहिणो हिते असां जीअं तलो कुकिंग ऑयल गरम कयो हिन में 1 नंढी गंढ विझंदासीं बसर जीअं बसर खे ॻाढ़ो न करिणो लाइट सो हल्को सो नरम करिणो आहे ओके बसर जीअं हिन में नरम थींदो हल्को सो त हीअ तलो कुकिंग ऑयल में हीअ बसर जीअं सॉफ्ट थी वेंदो त पोइ हीअ जेको भुर्तो आहे जो मसालो मिक्स करे रखियो आहे इहो विझी तव्हां हिनखे 2 मिंट हल्को सो फ्राई कंदो सावा मिर्च सावा धाणा मथां विझी बसि हिनखे फ़ौरन कढी वठिजो अगरि चाहियो त हिनखे पराठे जे अंदरि बि फिल करे सघो था ऐं हीअं बि तव्हां हिनखे खाई सघो था त हीअ जीअं हिते बसर थोरो सो सॉफ्ट थींदो त हीअ भुर्ते जो जेको मसालो आहे हिन में असां ऐड करे छॾंदासीं ओके ऐं चईंदा छा आहिनि अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ बनाओ सेहतमंद सैलरी जेके असांजी रेसिपीज़ आहिनि उहे सेहतमंद इंसान खे ॾाढो जेको आहे ज़रूरी आहे त उहे रहे ऐं रोज़नि में त ख़ासि तौर ते शेफ जॾहिं माण्हू रोज़ो थो रखे सहरी थो करे ऐं वरी शाम ताईं उनखे ज़ाहिर आहे बुख ते उन ते रखिणो आहे ऐं अॼु माशाल्लाह असां जेका कराचीअ जी मौसम आहे सभु रोज़ेदार जेके आहिनि उहे ज़रूरु सेकेंड कंदा त अहिड़ो असांजो जेको ख़ूबसूरत शहरु आहे सो कॾहिं कॾहिं मार्च में डिसंबर जो मज़ो बि ॾींदो आहे ऐं कॾहिं कॾहिं वरी ईअं असांखे उन ई मार्च में जून जुलाई जो मज़ो बि ॾी थो सघे सो हिकिड़ो ई महीनो आहे हुन हिकिड़े महीने में ॾिसो त असांखे वैराइटीज़ केॾियूं थियूं मिलनि मौसम जूं ऐं हिन दफ़े वधीक थी वियो आहे न हिकदमि थधो गरम हा घणी वैराइटी थी वई आहे अलाह साईं मुंहिंजो मां बि थोरो टेस्ट करे थो ॾिसां असांजे माण्हुनि खे आज़माए थो ॾिसां त केतिरो ई सावा धाणा सावा मिर्च विधा मर्ज़ी अगरि सावा मिर्च न आहिनि पसंदि स्पाइसी लॻे पियो त तव्हां न विझंदो हिनखे हल्को सो हिनखे फ्राई कंदासीं ऐं हीअं असांजो भरतो बि तयारु थी वियो ज़बरदस्त हे तव्हां छा पूरियुनि सां हिनखे पूरी सां चपाती सां हा मानी सां पराठनि सां जीअं बि तव्हांखे हीअ सहरी में बि खाई सघो था ज़रूरी न आहे की रमज़ान जे हिसाब सां अॻियां बि तव्हां हिनखे कंटिन्यू करे सघो था नाश्तो करे सघो था नाश्ते में बहितरीन पूरियुनि सां अगरि तव्हां चाहियो त तव्हां हिन शइ खे इंजॉय करे सघो था ॾाढो सुठो रहंदो बहितरीन ज़बरदस्त त हीअ असांजी थी वई ॿई रेसिपीज़ कंप्लीट तलो कुकिंग ऑयल सां गॾु असां ठाहियो आहे आलू जो भुर्तो ऐं दूध दुलारी ठाही असां कड़शी जामे शीरी सां ज़बरदस्त बहितरीन कीअं झटपट ॿ डिशेस असांजे शेफ असांखे तयारु करे ॾेखारियूं आहिनि माण्हू परेशान थी वेंदा आहिनि त अॼु असां छा पचायूं अॼु असां छा ट्राई कयूं त हीअ तव्हां वटि ॿ ज़बरदस्त रेसिपीज़ आहिनि स्वीट डिश बि आहे ऐं आलू जो भुर्तो बि आहे जेको तमामु बहितरीन ऐं सुठो आहे ऐं हेल्दी आहे छो त असां हेल्दी शयुनि में ठातो आहे असांजो कुकिंग ऑयल बि तलो कुकिंग ऑयल आहे उहो बि हेल्दी आहे ऐं कड़शी जामे शीरीअ जी टॉपिंग थी आहे हुनजे दूध दुलारीअ जे मथां त उहा बि ज़ाहिर हेल्दी शरबत आहे असांजो बहितरीन असांजा हीअ जेके खाधा हूंदा आहिनि ऐं असां तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं हिननि जूं रेसिपीज़ ऐं असांजा शेफ जेके आहिनि उहे ज़ाहिर तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि हर हिकु नंढी नंढी डिटेल्स त बहितरु आहे ॾिसंदड़नि खे मां चवंदसि त तव्हां पेन ऐं पेपर खणी टीवी ऑन करे हिन टाइम ते वेहो त नंढी नंढी शइ तव्हां नोट कयो बाक़ी अगरि तव्हांखे इंजॉय करिणो आहे ओवरऑल ॾिसणो आहे त असांजो प्रोग्राम यूट्यूब ते अपलोड थींदो आहे तव्हां पोइ हुनखे ॾिसी सघो था इंजॉय करे सघो था पर हीअं लाइव जॾहिं तव्हां वियो त तव्हां पेन पेपर सां वियो त तव्हां उहे शयूं नोट कंदा त तव्हांखे अञा सुठो लॻंदो बहितरीनु लॻंदो हीअं नाज़रीन वक़्तु थियो आहे साईअ जो भला साई वठूं था साई खां पोइ वरी हाज़िर थींदासीं ऐं जेको आहे अच्छा ठीकु आहे त पोइ मुंहिंजे ख़्याल में असां वटि अञा टाइम आहे अञा साई नथा वठूं नाज़रीन का ॻाल्हि न आहे परेशान न थियो तव्हां असां तव्हांखे नात सां ॿुधायूं छो त भलारो महीनो आहे बहितरीनु इफ़्तार ट्रांसमिशन आहे असांजी ऐं हे जेके इफ़्तार ट्रांसमिशन्स आहिनि रौनकूं आहिनि इन करे ई आहिनि जो हिन में ज़िक्र थींदो आहे ज़िक्र थींदो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन में सुठियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके उलमाए कराम शामिलु थींदा आहिनि
ऐं उहे जेके आहिनि ॾाढो असांखे सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, असांजी हिदायत उन्हनि थी कंदा आहिनि ऐं असांखे गाइड कंदा आहिनि। जॾहिं बि अहिड़ी गाइडेंस मिलंदी आहे असांखे त असांजी जेका मां सम्झंदी आहियां इस्लाह आहे, जेका मोटिवेशन आहे अञा डबल थी वेंदी आहे। काफ़ी अहिड़ा हूंदा आहिनि न सवाल शेफ सम्झ में न ईंदो आहे त हाणे हिन में छा कजे। कुझु माण्हू चवंदा आहिनि त भाउ रोज़े में सुरमो बि पातव त रोज़ो भॼी पियो। कुझु माण्हू चवंदा आहिनि रोज़े में परफ्यूम तव्हां सिर्फ़ु स्मेल कई त बि रोज़ो भॼी पवंदो आहे। त एॾा ख़दशा आहिनि जेके असांजा महिमान ईंदा आहिनि, जेके उलमा कराम आहिनि, ऐं उहे इन्हनि मिसअंडरस्टैंडिंग खे परे कंदा आहिनि ऐं जेके कन्फ्यूजन्स आहिनि उहे क्लियर कंदा आहिनि। छो त ज़ाहिर आहे हे ओड़ा टॉपिक्स आहिनि जेके नाज़ुक आहिनि, हिननि जी श्योरिटी हुजणु तमामु ज़रूरी आहे। सो नाज़रीन, ज़ाहिर आहे जॾहिं ॻाल्हियूं इहे सभु थियनि थियूं त नात ॿुधिजे भला। नात जो टाइम थियो आहे, हिकिड़ी नात ॿुधूं था, ज़िक्र कयूं था अलाह जे हबीब जो, ऐं जेको आहे तव्हां बि हुन शइ खे इंजॉय कयो। जी बिस्मिल्लाह भाउ मुंहिंजा। सरकारे दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। सरकारे दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। जब जुल्फ का वस्फ है कुरान में, रुखसार का आलम क्या होगा। महबूबे खुदा के जलवों से माँ की आँखें रोशन हैं। महबूबे खुदा के जलवों से माँ की आँखें रोशन हैं। बिन देखे ही जब ये हालत है, दीदार का आलम क्या होगा। है नाम मैं उनके इतना सरजी उठते हैं मुर्दे भी सुन कर। है नाम मैं उनके इतना सरजी उठते हैं मुर्दे भी सुन कर। वो हाल अगर खुद ही पूछें, बीमार का आलम क्या होगा। सरकारे दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। जब जुल्फ का वस्फ है कुरान में, रुखसार का आलम क्या होगा। नाज़रीन, वक़्तु थियो आहे साईअ जो। साई वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर। सलाम रमज़ान में भलीकार कयां पई तव्हांखे। ऐं बहितरीन असांजो जेको हीउ प्रोग्राम आहे उनजो बाक़ाइदा शुरूआत थी चुकी आहे। असां फर्स्ट सेगमेंट में ब्रेक खां अॻु में तव्हांखे किचन वठी हलियासीं। तव्हांखे ख़बर आहे त हर हिकिड़ी सुठी हर रोज़ असां रेसिपी तव्हां सां शेयर कंदा आहियूं। अॼु असांजे शेफ़ 2 रेसिपीज़ तव्हांखे ॿुधायूं। कड़छे जामे शीरीअ में दूध दुलारी कीअं ठहंदी आहे, कीअं तयारु थींदी आहे, उहा तव्हांखे उन्हनि ॿुधाई। ऐं उन सां गॾु तलो कुकिंग ऑयल में बहितरीन आलूअ जो भरतो तव्हांखे शेफ़ फैसल ॿुधायो। त
तव्हां ज़रूरु हिननि ॿिन्हिनि रेसिपीज़ खे ट्राई कयो ऐं असांखे फीडबैक ॾियो ऐं यूट्यूब ते जॾहिं असांजो अपलोड थींदो अॼु जो एपिसोड अपलोड थींदो त तव्हां कमेंट में बि पंहिंजा व्यूज़ ॾेई था सघो छो त तव्हांजी जेका इहे सजेशन्स आहिनि तव्हांजा फीडबैक जेके आहिनि उहे माना रखनि था। नाज़रीन असांजे महिमाननि बि असांखे जॉइन करे चुको आहे ऐं हिन महफ़िल में अॼु जी हिन ट्रांसमिशन में असांखे जंहिं जॉइन कयो आहे से अलामा आहिनि असां सां गॾु जुनेद मुस्तफ़ा सुरियो साहब। अस्सलाम वालेकुम सुरियो साहब। ऐं उन सां गॾु बहितरीनु नात ख़्वां आहिनि, नात ख़्वां असांखे जॉइन कयो आहे ऐं मुंहिंजूं भेनरूं आहिनि आयशी यूनिस ऐं माहीन फ़ातिमा। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। ऐं शाहिद मलिक साहब आहिनि। अस्सलाम वालेकुम। इहे नात ख़्वां आहिनि ऐं अॼु जीअं तव्हां अॻु में बि ॿुधाए चुकी आहियां तव्हांखे त अॼु जो स्पेशल असांजो जेको एपिसोड आहे उहो ख़ासि इन करे आहे त जेके हीअ सभु असां वटि नात ख़्वां मौजूदु आहिनि नातूं ॿुधाईंदा ऐं जेको आहे इन मां जेका सभ मां सुठी नात थींदी सुठो हिकिड़ो जेको असरु उनजो लॻंदो ओवरऑल त उनखे हबीब कुकिंग ऑयल वारनि जो हिकिड़ो गिफ्ट हैम्पर आहे जेको असां ॾींदासीं ऐं गिफ्ट आहे स्पेशल गिफ्ट आहे उहो उनजी सिर्फ़ु मोटिवेशन जे लाइ ऐं उत्साह ॾियारण जे लाइ एप्रिसिएशन जे तौर ते हिकिड़ो असां इहो अमल स्टार्ट कयो आहे ऐं सिंध टीवीअ पारां जेको हे असांजो प्रोग्राम थो हले इन में असांजी कोशिशि आहे त हर कंहिंखे इंस्पिरेशन मिले ऐं इनकरेजमेंट मिले उहा ॾाढी ज़रूरी आहे। अलामा साहब असांखे जॉइन कयो आहे। अलामा साहब सभ खां पहिरियां त भलीकार थी कयां मां तव्हांखे असांजे अंगण ते तव्हां आया ऐं जेके ख़ासि असांजूं महफ़िलूं आहिनि भलारे हिन महीने में से सिर्फ़ु इन करे असां हिन में जेके ज़िक्र थींदो आहे नबी पाक जो ऐं क़ुर ऐं हदीसुनि जे जेको आहे रेफरेंस सां जेके बि हिदायतूं आहिनि असां उन्हनि ते डिस्कस कंदा आहियूं। हाणे आहे ॿियो अशरो थो हले 15 रोज़ो आहे तव्हां इन थोरो इन अशरे जी जेका फज़ीलत आहे उन हवाले सां थोरो तव्हां असांखे ॿुधायो असांजे नाज़रीन खे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभ खां पहिरियों मां सिंध टीवीअ जे सॼी टीम जो शुक्रगुज़ार आहियां जिन असांखे हीउ मौक़ो फ़राहम कयो ऐं हिन रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने जे हवाले सां हीउ प्रोग्राम जीअं त हदीस पाक में रमज़ानुल मुबारक जे मुतालिक़ आयो आहे त रमज़ान जे रे मां मुराद रहमत इलाही आहे, रमज़ान जे मीम मां मुराद मग़फ़िरत इलाही आहे, रमज़ान जे ॾुआद मां मुराद ज़मानत इलाही आहे, रमज़ान जे अलफ़ मां मुराद उल्फ़त इलाही आहे ऐं रमज़ान जे नून मां मुराद नेमत इलाही आहे। हीअ रमज़ान शरीफ़ जो महीनो पाण सां गॾु रहमतूं मग़फ़िरतूं बरकतूं नेमतूं साण करे हुज़ूर पाक जे उम्मत वटि पहुचंदो आहे। जीअं त अवां नाज़रीन खे मालूम आहे त रमज़ान शरीफ़ जा 10 ॾिहाड़ा पहिरियां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त अव्वलहु रहमतुन रमज़ान शरीफ़ जो पहिरियों ॾहाको रहमत ई रहमत आहे व औसतहु मग़फ़िरतुन ऐं विचों ॾहाको बख़्शिश ई बख़्शिश आहे ऐं असां उन विचें ॾहाके में हिन वक़्तु हली रहिया आहियूं। रमज़ान शरीफ़ जो विचों ॾहो अल्लाह जी रहमत असां तव्हांखे पुकारी रही आहे, अल्लाह जी रहमत पुकारी रही आहे त बाना अचणु कमु तव्हांजो आहे त बख़्शण कमु मां रब जबार जो आहे। ज़माने जे ऑफिसरनि जा दरवाज़ा कंहिंजा 2 कलाक खुलियल हूंदा आहिनि, कंहिंजा 4 कलाक खुलियल हूंदा आहिनि, पर उन करीम रब जो दरवाज़ो बाननि जे लाइ 24 कलाक खुलियो पियो आहे। बाना अचणु कमु तव्हांजो आहे त बख़्शण कमु मां रब जबार जो आहे। सुभान अल्लाह। साईं जज़ाकल्लाह अलामा साहब बहितरीनु तव्हां इहो अर्ज़ु कयो ऐं अॻिते बि असां हिन ते ॻाल्हाईंदासीं। हींअर वक़्तु थियो आहे त नात था ॿुधूं ऐं असां जेको आहे शाहिद मलिक साहब खे गुज़ारिश कंदासीं त नात ॿुधायो। बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हा सरकार गुलामन जे अंगणे दुआ, हा सरकार गुलामन जे अंगणे दुआ, कोई दिल साण पुकारे त सजण ईंदो आ, हा सरकार गुलामन जे अंगणे दुआ, कोई दिल साण पुकारे
सजण ईंदो वा हा सरकार गुलामन जे अंगणी ईंदो वा लहद में कोई भली सार लगे या न लगे लहद में कोई भली सार लगे या न लगे मुझो महबूब मगर थिया कुर्बानो पिरी हाल पुछण ईंदो वा हा सरकार गुलाम जे अंगणी ईंदो वा निहायत खूबसूरत शेर मुंहिंजी झोलीअ में वसीलो सिर्फ़ आगे तुंहिंजो मुंहिंजी झोलीअ में या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुंहिंजी झोलीअ में वसीलो सिर्फ़ आगे तुंहिंजो मुखे मुश्किल में रुगो तोखे सॾणो ईंदो वा हा सरकार गुलामन जे अंगणी ईंदो वा गुलाम हुसैन गदा गया पिरी तो दरजो गुलाम हुसैन गदा गया पिरी तो दरजो तुझे चौखट खाई तुझे चाउठ खाई मलिक खे पिनणो ईंदो वा हा सरकार गुलाम जे अंगणी ईंदो वा कोई दिल साण पुकारे त सजण ईंदो वा हा सरकार गुलामन जे अंगणी ईंदो वा ज़बरदस्त सुभान अल्लाह ही जेके नातुनि जो कॉम्पिटिशन आहे नाज़रीन हबीब कुकिंग ऑयल जे तरफ़ां आहे इन करे ज़बरदस्त नात हुई मुंहिंजे भाउ जी हींअर मां गुज़ारिश कंदसि आशी यूनिस खे त नात ॿुधाए सो जी आप बिस्मिल्लाह करे ही जेको बहितरीन कॉम्पिटिशन आहे सो हबीब कुकिंग ऑयल जी तरफ़ां तावन कयो वियो मदीने में जो
पसीना याद आता है, मदीना याद आता है। और इल्तिजा दरबार रिसालत में कि खुदा जब तुमसे फरमाए कि लाओ अपनी उम्मत को, खुदा जब तुमसे फरमाए कि लाओ अपनी उम्मत को, मेरी जानिब भी कर देना इशारा या रसूल अल्लाह, इशारा या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नाज़रीन, बहितरीन नातुनि जो कॉम्पिटिशन जारी आहे, पर वक़्तु थियो आहे साईअ जो। साई वठूं था, साई खां पोइ वरी वापसि अचूं। भलीकार नाज़रीन, सलाम रमज़ान में भलीकार कयां पई। ब्रेक खां पोइ असां हाज़िर आहियूं ऐं बहितरीन नात कॉम्पिटिशन हली रहियो आहे। नात कॉम्पिटिशन जेको आहे हबीब ऑयल वारनि जो तावन आहे ऐं इन में अॼु जेके बि असां सां नात खां मौजूदु आहिनि उन्हनि मां ॾिसबो त जेका बि बेस्ट नात जिन असांखे ॿुधाई आहे, ज़ाहिरा सचाईअ सां फ़ैसिलो थींदो, हक़ सां फ़ैसिलो थींदो, उनखे उहो गिफ्ट वेंदो हबीब ऑयल वारनि जो। असां सां गॾु अलामा साहिबु जुनैद मुस्तफ़ा सरियो साहिबु मौजूदु आहिनि। अलामा साहिब खां मां चवणु चाहींदसि त अलामा साहिबु ॾाढी बहितरीनु ॻाल्हि पिया तव्हां कयो, पर ज़ाहिरा वक़्तु आहे उन हिसाब सां असांखे हलणो थो पवे। त मां चाहींदसि तव्हां कंटिन्यू कयो त तव्हां हिन ॿिए अशरे जी फज़ीलत जे हवाले सां पिया ॿुधायो। जी, अर्ज़ु ई आहे त रमज़ान शरीफ़ जो ही भलारो महीनो जिन जो विचो ॾहाको हले पियो, औसत हू मग़फ़िरतुन, विचो ॾहाको बख़्शिश ई बख़्शिश आहे। मां हदीस जे किताबनि में पढ़ियो आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त रमज़ान शरीफ़ जे हर राति में अल्लाह ताला मां मुस्तफ़ा जा 60,000 गुनहगार उम्मती बख़्शींदो आहे। अल्लाह सुभान अल्लाह। ऐं अल्लाह जी रहमत बहानो ॻोल्हींदी आहे त कंहिं न कंहिं बहाने मां पंहिंजनि ॿारनि खे मां रब करीम बख़्शे छॾियां। ऐं तॾहिं त अल्लाह ताला जो इस्म मुबारक गफ़ूर रहीम आहे, बेशक ऐं अल्लाह ताला कादिर करीम आहे, अल्लाह जी रहमत वसी आहे। ऐं रजब शरीफ़ जी 27 तारीख़ जेको पाण करीमन मेराज कयो, उहो बि उन में बि हिकमत इहा ई हुई त क़यामत जे ॾियारे जिते मां मुस्तफ़ा जे उम्मतिन जा नाम अमाल रब करीम ॾिसंदो, उते मां अल्लाह जी रहमत बि अचे मुस्तफ़ा ॾिसी वञे त हुज़ूर जे उम्मत जा गुनाह घणा आहिनि या मां अल्लाह जी रहमत घणी आहे। यकीनन ही औसत हू मग़फ़िरतुन, विचों ॾहाको जेको रमज़ान शरीफ़ जो हली रहियो आहे, ही उम्मत खे सबक़ु आहे त तव्हां जेकॾहिं गुनहगार आहियो, जेकॾहिं ख़ता इंसान खां थींदी आहे, जेकॾहिं अव्हां खां का ख़ता थी आहे, अव्हां खां को गुनाह थियो आहे, त मां अल्लाह जी रहमत अव्हां जे इंतज़ार में आहे। अचणु कमु तव्हांजो आहे त बख़्शणु कमु मां रब जबार जो आहे। बेशक बेशक, अल्लाह जी, बिल्कुलु ईअं ई आहे। यकीनन रमज़ान शरीफ़ जे हिन भलारे महीने जे चंड ॾिसण सां हुज़ूर जे उम्मत ते अल्लाह जूं 5 महिरबानियूं अहिड़ियूं थींदियूं आहिनि जेके अॻियनि नबीअनि जे उम्मतिन ते न थियूं आहिनि। ऐं उहे रब करीम उहो ख़ासि करम, ख़ासि इनायत, ख़ासि रहमत उहा हुज़ूर जे उम्मत जे लाइ अल्लाह ताला मुंतख़िब फ़रमाई आहे। ऐं उन्हनि में 5 उहे अल्लाह जूं महिरबानियूं इहे आहिनि जो रमज़ान शरीफ़ जे चंड ॾिसण सां अल्लाह जी रहमत हुज़ूर जे उम्मत ते वसणु शुरू थींदी आहे। सुभान अल्लाह। ऐं ॿिए नंबर में त रमज़ान शरीफ़ जे रोज़नि रखण सां रोज़ेदार जॾहिं रोज़ो रखंदो आहे, का शइ न खाईंदो आहे न पीअंदो आहे, रमज़ान शरीफ़ जे रोज़े रखण जे करे 13 कलाक 14 कलाक का शइ जॾहिं न खाईंदो आहे न पीअंदो आहे त उन रोज़ेदार जे वात में हिकिड़ी ख़ुशबू पैदा थींदी आहे, जेके असांजा माण्हू त बदबू चवंदा आहिनि, पर उन वटि रब करीम वटि उहा ख़ुशबू मुश्क ऐं अंबर खां वधीक पसंदि हूंदी आहे। ऐं 3 नंबर में अल्लाह जा फ़रिश्ता
हुज़ूर जे उम्मत जे मग़फ़िरत जे लाइ सॼी राति दुआऊं घुरंदा आहिनि। रब करीम खे ही अर्ज़ु कंदा आहिनि त रब करीम हिन तुंहिंजे ॿाननि तो रब करीम खे ॾिठो बि कोन्हे, तो रब करीम जे हुकुम ते हिननि खाइणु छॾियो, पीअणु छॾियो, नफ़्सानी ख़्वाहिशात खे छॾियो। रब करीम असांजा अर्ज़ क़बूल कर, क़यामत जे ॾियारे हिन हुज़ूर जे उम्मत खे बख़्श फरमाइजांइ। ऐं चौथे नंबर में अल्लाह ताला मलाइकनि खे फरमाईंदो आहे त मलाइको तव्हां जिन रोज़ेदारनि जे बख़्शिश जे लाइ तव्हां दुआऊं घुरियूं आहिनि उन्हनि जे लाइ जन्नत खे सिंगारणो शुरू करे छॾियो। ऐं पंजी महिरबानी हीअ थींदी आहे जॾहिं रमज़ान शरीफ़ जी आख़िरी राति ईंदी आहे त अल्लाह ताला मलाइकनि खे फरमाईंदो आहे त मलाइको तव्हां शाहिद हुजिजो, मां रब करीम हिन 29 ॾियारनि या 30 ॾियारनि जे मज़दूरनि खे बख़्श करे छॾियो। जज़ाकल्ला, तव्हां ॾाढो सुठो। हे 5 जेके एलिमेंट आहिनि, जेके 5 महिरबानियूं आहिनि जेके तव्हां ॿुधायूं, हे ॾाढियूं अहम आहिनि। इन ते ख़ासि असां करम कयूं, शुक्र कयूं रब करीम जे करम जा, त घटि थींदा पोइ बि। जी, हाणे ग़ुलाम रसूल साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। भाउ, मां तव्हांखे गुज़ारिश कंदसि नात ॿुधाए। जिंदगी मदीने में आ, हर खुशी मदीने में आ, मीह रब जी रहमतुन जो हर घड़ी मदीने में आ, जिंदगी मदीने में आ, हर खुशी मदीने में आ, झोलियों पयो भर जने दरत अचण वारनि जो, झोलियो पयो भर जने दरत अचण वारनि जो, अण घुरियो अता जो करे सो सखी मदीने में आ, अण घुरियो अता जो करे सो सखी मदीने में आ, जिंदगी मदीने में आ, हर खुशी मदीने में आ। सुभानअल्लाह। मोना अकबर, हाणे तव्हां पंहिंजी नात पेश कयो। हबीब कुकिंग, हबीब ऑयल जी तरफ़ां ही कॉम्पिटिशन आहे। जी मोना। सल्लल्लाहु अलैका या रसूल वसल्लम अलैका या हबीबल्लाह, या नबी या नबी सब करम है तुम्हारा, या नबी सब करम है तुम्हारा, ये जो वारे नियारे हुए हैं अब कमी का तसव्वुर भी कैसा मेरे आका, अब कमी का तसव्वुर भी कैसा, जब से मंगते तुम्हारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा, आपके दर से जब भी मैंने पंजतन के वसीले से मांगा, पंजतन
मुझको खैरात, हम मुझको खैरात फौरन मिली है मेरे आका, मुझको खैरात फौरन मिली है। खूब मेरे गुजारे हुए हैं या नबी, सब करम है तुम्हारा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नाज़रीन, महफ़िलूं जारी आहिनि। वक़्तु थियो आहे साईअ जो। साई वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर थियूं। भलीकार नाज़रीन, सलाम रमज़ान में भलीकार कयूं था तव्हांखे। बहितरीन असांजी नशरियात हली रही आहे। इफ़्तार ट्रांसमिशन में हर रोज़ तव्हां सां मुलाक़ात थींदी आहे असांजी, पर अॼु जी जेका ख़ासि नशरियात आहे इन में असांजो कॉम्पिटिशन आहे नात जे हवाले सां। ऐं इहो कॉम्पिटिशन जेको आहे इन जो तावन आहे हबीब ऑयल वारनि जो। उन जो गिफ्ट्स वेंदो, स्पेशल ख़ासि तोहफ़ो आहे। जेको विनर हूंदो नात कॉम्पिटिशन जो हुनखे वेंदो। ऐं असां सां गॾु अलामा साहब बि आहिनि। ऐं अलामा साहब जूं ख़ूबसूरत सुठियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे ॾाढियूं उत्साह ॾियारींदड़ आहिनि, हिदायत बख़्शंदड़ ॻाल्हियूं आहिनि। अलामा साहब, तव्हां ज़िक्र पिया कयो त ज़ाहिर आहे जेके उम्मत मोहम्मदीअ खे ख़ासि नेमतूं अलाह जे तरफ़ां असांखे नसीब थियूं आहिनि, पर जेके इहे सभु अमल आहिनि इन्हनि सभिनी खे ॼाणे बि असां उन ते अप्लाए उनखे अमलनि में आणे न सघंदा आहियूं। पोइ अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जेका उनजी रुकावट थी बणिजे ऐं कहिड़ियुनि शयुनि खे असां अवॉइड कयूं त असांजो फोकस जेको आहे उहो हिदायत जी राह ते, दीन जी राह ते रहंदो ऐं असां हेॾे होॾे भटकी न सघंदासीं। त छा करणु घुरिजे डेली लाइफ में? रमज़ान न जो महीनो त आहे, उनजी त पंहिंजी बरकत आहे, पर उन खां अलावा बि 11 महीननि में बि सॼो साल इंसान छा अहिड़ा अमल करे, छा करे जो उनजो जेको आहे फोकस रहे हिकिड़ी जाइ ते? जी नाज़रीन इकराम, जीअं त हीअ रमज़ान शरीफ़ जे हिन अज़ीम शान प्रोग्राम में रमज़ान शरीफ़ जो महीनो, साल में जेके रातियूं अचनि थियूं या महीना अचनि था, हीअ सभु असांजी हिदायत जे लाइ अचनि था। ऐं अहिड़ियूं रातियूं बि असां तव्हांजे ज़िंदगीअ में चेंजिंग जे लाइ इहे शयूं अचनि थियूं, ताकी इहे अहिड़े क़िस्म जा महीना जेके रहमतुनि बरकतुनि ऐं रहमतुनि वारा महीना आहिनि उहे बि असां तव्हांजी लाइफ खे चेंज करण जे लाइ ई अचनि था, ताकी ही 12 महीने रमज़ान शरीफ़ जे महीने में जीअं रोज़े जी माना इहा आहे त रुकजणु, माना हर शइ खां रुकजणु, सिर्फ़ु खाइण सहरीअ जे टाइम खां वठी इफ़्तारीअ जे टाइम ताईं सिर्फ़ु खाइण ऐं पीअण खां रुकजण जो नालो रोज़ो न आहे, बल्कि रोज़े जी माना इहा आहे रुकजणु, हर ग़लति अमल खां रुकजण जो नालो रोज़ो आहे। अखि जो बि रोज़ो आहे, ज़ुबान जो बि रोज़ो आहे, कननि जो बि रोज़ो आहे, पेरनि जो बि रोज़ो आहे। जीअं अखियुनि जो रोज़ो, हीअ असां तव्हांजी नज़र ॿिए कंहिं ग़ैर जे माल ते न पवे, असां तव्हांजी नज़र कंहिं ग़ैर ते न पवे। ऐं ज़ुबान जो रोज़ो, इन ज़ुबान सां कूड़ न ॻाल्हायूं, ॿिए कंहिंजी ग़िला ऐं ग़ीबत न कयूं। ऐं मां हदीस पाक में पढ़ियो आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त रमज़ान शरीफ़ जे रोज़े जी नूरानियत ॿिनि ग़लति अमलनि जे करे उहा नूरानियत निकिरी वेंदी आहे। सहाबनि सगोरनि अर्ज़ु कयो त भला उहे 2 शयूं कहिड़ियूं आहिनि? पाण करीमनि फरमायो त हिकिड़ो जेको कूड़ थो ॻाल्हाए, रोज़ो बि रखे ऐं उन सां गॾु कूड़ बि ॻाल्हाए, उन कूड़ ॻाल्हाइण जे करे रोज़े जी नूरानियत उन मां ख़तमु थी वेंदी आहे। ऐं ॿिए नंबर में ॿिए रोज़ो बि रखे ऐं चवे त मूंखे रमज़ान शरीफ़ जो रोज़ो बि आहे, ॿिए भाउ जी गिला ऐं गीबत बि करे, इन गिला ऐं गीबत करण जे करे बि जेको आहे रोज़े जी नूरानियत ख़तमु थी वेंदी आहे। मतिलबु हिकिड़ो कूड़ ॻाल्हाइण ऐं गीबत करणु, गिला करणु। ज़बरदस्त, जज़ाकल्ला। ॾाढो बहितरीनु, ॾाढा पॉइंट जेके आहिनि ख़ासि अहम ॻाल्हियूं अलामा साहब इंडिकेट करायूं आहिनि। ऐं उहे असां आम डेली रूटीन में एतिरा दफ़ा हज़ारे दफ़ा करे वेंदा आहियूं, असांखे ख़बर ई न पवंदी आहे त असां ॾींहं में केतिरा दफ़ा कूड़ ॻाल्हायो आहे ऐं केतिरा दफ़ा कंहिंजी गिला कई आहे। इन नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते अगरि माण्हू थोरो कंट्रोल करे, पाण कमु करे, त पंहिंजी पर्सनैलिटीअ खे, पंहिंजी ज़ात खे अञा बहितर करे सघे थो। बहितरीनु कॉम्पिटिशन हली रहियो आहे। नाज़रीन, असांजा नात ख़्वां असांखे जेको आहे जॉइन कयो आहे, हींअर नवां नात ख़्वां असां वटि आहिनि ऐं मां हाणे गुज़ारिश कंदसि, असां सां गॾु आहिनि शेख ममदूद अख्तर साहब। हाणे मां गुज़ारिश कंदसि, असां सां गॾु मौजूदु आहिनि हाफ़िज़ अब्दुल गफ़ार साहब। तव्हां पंहिंजी नात ॿुधायो। मदीने से बुलावा रहा है, मदीने से
दिल मुझसे पहले जा रहा है और यहाँ मर्ज़ी नहीं चलती किसी की, यहाँ मर्ज़ी नहीं चलती किसी की, मदीने वाला ही बोलवा रहा है और ये चक्की सैयदा की चल रही है। ज़माना जितना लंगर खा रहा है और कहेंगे मुस्तफा कदमों से लग जा, कहेंगे मुस्तफा कदमों से लग जा, तेरे ज़ग़ारा से होकर आ रहा है मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, मदीने वाला ही बोलवा रहा है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नाज़रीन, बहितरीन कॉम्पिटिशन हली रहियो आहे नात ख़्वानीअ जो ऐं इहो कॉम्पिटिशन आहे स्पॉन्सर कयो आहे हबीब ऑयल वारनि। कंटिन्यू कंदासीं पर वक़्तु थियो आहे साहीअ जो। साही खां पोइ वरी मिलूं था। भलीकार नाज़रीन, सलाम रमज़ान में भलीकार ऐं बहितरीन नातनि जो कॉम्पिटिशन नात ख़्वां पंहिंजूं नातूं ॿुधाए रहिया आहिनि ऐं ॾाढो सुठो ही कॉम्पिटिशन हली रहियो आहे ऐं इहो कॉम्पिटिशन ताउन कयो आहे हबीब ऑयल वारनि। उन्हनि जो ख़ासि तोहफ़ो जेको आहे इहो स्पेशल प्राइज़ आहे जेका उनखे मिलंदी जेको अॼु जो विनर हूंदो इन नात कॉम्पिटिशन जो। ऐं मुंहिंजे हिसाब सां अॼु ताईं त हाफ़िज़ साहब विनर आहिनि। हाणे ॾिसूं था त जेके असांजा हींअर ॿिया कॉम्पिटिटर्स आहिनि उहे कीअं था असांखे नात ॿुधाइनि ऐं उहे खटी सघनि था या नथा खटी सघनि। सो सिलसिलो जारी आहे ऐं मां गुज़ारिश कंदसि असांजे आबिद हुसैन साहब असांखे जॉइन कयो आहे, बहितरीन नात ख़्वां आहिनि। साईं तव्हां प्लीज़ पंहिंजी नात ॿुधायो। मैं उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते, मैं उनका मंगता हूँ, उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते, मेरे आका मुझे रुसवा नहीं होने देते, मैं उनका मंगता हूँ। बात करता हूँ तो आती है महकते बाकी, मैं बात करता हूँ तो आती है महकते बाकी, मेरे आका मेरे लहजे को वो मैला नहीं होने देते, मेरे आका मैं उनका मंगता
मेरे गैब की कहते गए वो पर्दा पोशी, मेरे गैब की कहते गए वो पर्दा पोशी। मेरे आका मुझे रुसवा नहीं होने देते, मैं उनका मांगता हूँ। है ये ईमान के आएंगे लहद में मेरी, है ये ईमान के आएंगे लहद में मेरी। मुझको मोहताज, मुझको मोहताज किसी का नहीं होने देते, मैं उनका मांगता हूँ जो मांगता नहीं होने देते, मैं उनका मांगता। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बेहतरीन। हाणे मां गुज़ारिश कंदसि अवेस सुमरो साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, त अवेस साहब तव्हां प्लीज़ पंहिंजी नात पेश कयो। सभ खां पहिरियां त उस्ताद मोहतरम मदीने पाक मां ॾिसी रहिया आहिनि ऐं उन्हनि सां गॾु किंग ख़ालिद साहब अच्छा। जेके मदीने पाक मां असांजा सिंध टीवी लाइ ऐं पूरी ट्रांसमिशन लाइ दुआ करे रहिया आहिनि, उन्हनि जा बि सलाम अर्ज़ु कयां थी। इन मदीने सां यादि आयो त मदीने सलाम रमज़ान में सलाम पेश कयां। सलाम वालेकुम अस्सलाम। मदीने जो ज़िक्र त मदीने शहर जे शान जी बिस्मिल्लाह। मदीने पाक जा मंज़र ॾिसी चवंदे सुभान अल्लाह। मदीने पाक जा मंज़र ॾिसी चवंदे सुभान अल्लाह। नूरानी ओ दवारा पत्थर ॾिसी चवंदे सुभान अल्लाह। नूरानी ओ दवारा पत्थर ॾिसी चवंदे सुभान अल्लाह। चयो दिल है लहलदासी हबीबन साण मिलदासी। चयो दिल है लहलदासी हबीबन साण मिलदासी। खुली पवंदा दरियों दर ॾिसी चवंदे सुभान अल्लाह। खुली पवंदा दरियों दर ॾिसी चवंदे सुभान अल्लाह। मदीने पाक जा मंज़र ॾिसी चवंदे सुभान अल्लाह। नूरानी ओह दवारा पत्थर ॾिसी चवंदे सुभान अल्लाह। हरम एॾो वधियो आहे बुहारी ॾींहंनि ॿ टे सौ था। हरम एॾो वधियो आहे बुहारी ॾींहंनि ॿ टे सौ था। हबीबन जा इहे नौकर ॾिसी चवंदे सुभान अल्लाह। हबीबन जा इहे नौकर ॾिसी चवंदे सुभान अल्लाह। मदीने पाक जा मंज़र ॾिसी चवंदे सुभान अल्लाह। नूरानी दवारा जबल ॾिसी चवंदे सुभान अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेहतरीन नातुनि जो कॉम्पिटिशन नाज़रीन असांजे अॼु जे प्रोग्राम में रहियो ऐं हींअर सभिनी जेके नातख़्वां आहिनि उन्हनि पंहिंजूं पंहिंजूं नातूं ॿुधायूं आहिनि।
ऐं मां चाहींदसि त जेके विनर आहे हाणे मां हुन विनर जी अनाउंसमेंट कयां, छो त ज़ाहिर आहे तव्हां बि ॿुधो आहे, असां बि ॿुधो आहे त बहितरीनु हिकिड़ो मां सम्झंदसि त 100% सही फ़ैसिलो जेको थींदो। ऐं अलामा साहब सां गॾु, अलामा साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि त मां उन्हनि सां डिस्कस बि कंदसि, सलाह सां असां कंदासीं। हींअर ताईं मुंहिंजे ख़्याल में हाफ़िज़ अब्दुल गफ़ार साहब जी बहितरीनु नात हुई ऐं आबिद हुसैन साहब जी बि नो डाउट बहितरीनु हुननि जो बि कलाम रहियो। सो मां ॿिन्हिनि खे फस्ट ऑफ ऑल त इन ॻाल्हि ते एप्रिशिएट कंदसि त हिननि कॉम्पिटिशन में आहिनि ऐं जेको आहे हिननि पार्टिसिपेट कयो। अलामा साहब तव्हां ॾिठो ॾाढियूं ख़ूबसूरत नातूं, माना हे जेके आख़िर में असां वटि जेके मां सम्झंदी आहियां ॿ जेके भाइर आहिनि मुंहिंजा, हिननि में त ॾाढो सुठो कॉम्पिटिशन रहियो आहे। पर मुंहिंजे ख़्याल में तव्हां ॿुधायो, तव्हां वधीक ख़बर हूंदी त हाफ़िज़ अब्दुल गफ़ार साहब वधीक डिज़र्व था कनि। जी, ठीकु आहे, अब्दुल गफ़ार ईअं ई आहे बहितरीनु। ऐं मां ज़रूरु एप्रिशिएट करणु चाहींदसि आबिद हुसैन साहब खे, तव्हांजी नात बि जेको आहे तमामु बहितरीनु, बिल्कुलु सभिनी ॾाढियूं सुठियूं पढ़ियूं। ऐं जेको आहे शेख महमूद अख्तर साहब असां सां गॾु हुया, उन्हनि बि बेशक ज़बरदस्त नात ॿुधाई विया। पर ज़ाहिर कॉम्पिटिशन आहे, कंहिं न कंहिं हिकिड़े खे विनर थियणो ई आहे। ऐं हीउ जेको कॉम्पिटिशन आहे सो तावन हुयो हबीब ऑयल वारनि जो। मां गुज़ारिश कंदसि अलामा साहब खे त असांजे विनर खे स्पेशल गिफ्ट जेको आहे हबीब ऑयल वारनि जो उहे ॾियनि। सो प्लीज़ सर अचो, ऐं हाफ़िज़ साहब तव्हां प्लीज़ अचो त तव्हांजी जेको आहे जी सर जी अलामा साहब तव्हां हाफ़िज़ साहब खे हाफ़िज़ साहब जी सर हिनखे विहारियो भाउ, हिनखे जी चाहे हिते ही विहारे छॾियोसि। थैंक यू, बैठे आप बैठे, एक मिनट थोड़ा इधर आके ये गिफ्ट ले लें आप संभाल। थैंक यू बहितरीनु। नाज़रीन, अॼु जो जेको असांजो प्रोग्राम हुयो ॾाढो सुठो रहियो। हिन में असांजो जेको इहे गिफ्ट असां ॾिनोसीं, ऐं जेको मां सम्झंदी आहियां त इहा एप्रिसिएशन आहे, टोकन ऑफ एप्रिसिएशन आहे। अदरवाइज़ त ॾिठो वञे त नात जेका आहे ऐं ज़िक्र जेको आहे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेतिरो थिए ओतिरो घटि आहे। ऐं हींअर प्रोग्राम जो वक़्तु बि जेको आहे पुॼाणीअ ते अचे पुॻो आहे। असांजी इफ़्तार ट्रांसमिशन जेका आहे ऑलमोस्ट इफ़्तार जो टाइम अचण वारो आहे। तव्हां सां गॾो गॾु असां बि इफ़्तार कंदा आहियूं। ऐं असांजा जेके अॼु जा कॉम्पिटिटर्स हुया, अलामा साहब आहिनि, जेके बि असां सां महिमान हुया, उहे असां सां गॾु हूंदा आहिनि हर रोज़ु इफ़्तार ते। ऐं दस्तरख़ान हूंदो आहे कर्श जामे शीरीअ जो, ऐं उन में तावन हूंदो आहे पीक प्रिंस सुपर बिस्किट वारनि जो बि। सो अॼु बि अहिड़ो ई दस्तरख़ान लॻंदो, ऐं उन ई दस्तरख़ान ते तव्हां सां गॾु जेको आहे बहितरीनु असां जॉइन कंदा आहियूं। कर्शी जो दस्तरख़ान लॻंदो आहे, उन में जामे शीरी कर्श जामे शीरीअ जो असां जेको आहे सो पीअंदा आहियूं, शरबत पीअंदा आहियूं, उन सां इफ़्तार थींदी आहे। ऐं उन जो इलायची फ्लेवर्स हूंदो आहे, उहो बि इस्तेमालु थींदो आहे, ॾाढो सुठो हूंदो आहे। कर्शी जामे शीरीअ जो दस्तरख़ान अॼु लॻंदो, ऐं उन सां उते ई असांजी जेको आहे इफ़्तार थींदी। ऐं वरी हुन में सुपर बिस्किट पीक प्रिंस सुपर बिस्किट वारनि ऐं उन्हनि जा जेके सॉफ्ट बेक्स चॉकलेट केक्स आहिनि, उहे बि उन्हनि जो बि तावन रहंदो, उहे बि शामिलु हूंदा असांजे दस्तरख़ान में। ऐं असांजी इफ़्तारी थींदी, ॾिसंदड़ जेके आहिनि उहे पंहिंजी इफ़्तारी कंदा, ऐं असां बि पंहिंजी इफ़्तारी करासीं। छो त असां पाण जेके आहिनि असांजो तव्हां सां रिश्तो जेको आहे उहो ई आहे जेको घर भातियुनि जो हिक ॿिए सां थींदो आहे। हर रोज़ु असांजी मुलाक़ात थींदी आहे। ऐं ॿियो जेको तावन असांखे कयो आहे, हिन में ख़ूबसूरत साइरज़ आहे टेक्सटाइल ड्रेस वारनि मूंखे ड्रेस जेको ॾिननि, बहितरीनु ड्रेस आहे। इन्हनि जो कॉन्टेक्ट डिटेल तव्हांखे स्क्रीन ते नज़र ईंदा हूंदा। इन्हनि जो बि तावन हुयो असांजे प्रोग्राम में। ऐं हींअर वक़्तु पुॼाणी ते पुॻो आहे। ऐं वेंदे वेंदे मां गुज़ारिश कंदसि असांजे विनर खे हाफ़िज़ साहब खे त हिकिड़ी ॿी नात असांखे ॿुधाइनि वेंदे वेंदे। साहब आपकी नात से जो है अभी हम जो है आज की ट्रांसमिशन का एंड करेंगे, और हम जो है इसके बाद ज्वाइन करते हैं अफ्तारी में अपने नाजरीन के साथ। नाजरीन, ॾाढियूं दुआऊं आहिनि तव्हां जूं बि, असांजूं बि, मूंखे बि पंहिंजे दुआनि में यादि रखो। सुठो असांखे फीडबैक ॾियो असांजे प्रोग्राम जे हवाले सां। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह भाई जी हाफ़िज़ साहब। न पूछिए कि क्या हुसैन है, खुदा के दी का ना खुदा खुदा, खुदा के दी का ना खुदा, हर इब्तदा के इब्तदा, करम की इंतहा हुसैन है, मेरा हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है। शहीद करबला की याद जिसे भी ना गवार है, वो बदअमल वो बदनसब उसी पे पेश
शुमार है। अरे ओ दुश्मन आजाद, अरे ओ दुश्मन आजाद, तुम मर जरा कब्र में आ, फिर पता चलेगा क्या हुसैन है या हुसैन इब्ने अली। बताऊं मैं कि क्या हुसैन है। सवाल जब किया गया, सवाल जब किया गया है कौन तेरा रहनुमा, तो मैंने कह दिया हुसैन है फिक्र जिसकी करबला, हुसैन वो दिमाग है। ये पांच की अलजुमन का पांचवा चराग है। असल का पहला हम सफर, असल का पहला हम सफर, अली का दूसरा फिसर, इमाम तीसरा हुसैन है या हुसैन इब्ने अली। बताऊं मैं कि क्या हुसैन है। ये बात किस कदर हंसी जो कह गए मोइनुद्दीन के दीन की पनाह हुसैन है। मेरा हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक। ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।